हज़रत अली अलैहिस्सलाम ते हमले जो वाक़ियो। दोस्तों, 18 रमज़ान ते हज़रत अली अलैहिस्सलाम मामूल मुताबिक़ अफ़्तार करण लाइ पंहिंजी प्यारी न्याणी हज़रत उम्मे कलसूम जे घर विया। रिवायतुनि मूजिबि उन राति संदन अफ़्तार तमामु सादो हुयो, जंहिंमें कुझु लूणु, खीर ऐं रोटी हुई। जॾहिं हज़रत अली करमल्ला वजह खीर ॾिठो त फ़रमायूं, छा तूं मूं लाइ 2 शयूं गॾु कयूं आहिनि? मां नथो चाहियां त मुंहिंजो पेट भरिजे ऐं मुंहिंजे अमीरुल मोमिनीन हुजण जी हालति में दुनिया जा ऐश हासिलु करियां। उनखां पोइ पाण रुॻो थोरी रोटी ऐं लूण सां अफ़्तार कयाऊं ऐं मस्जिद वञण लाइ तयारु थिया। 19 रमज़ान जी सुबुह जो जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम मस्जिद कूफ़ा में फ़जर जी निमाज़ लाइ विया, तॾहिं अब्दुर्रहमान बिन मुलजिम अॻे ई घात में वेठो हुयो। जॾहिं हज़रत अली करमल्ला वजह सजदे में विया, तॾहिं इब्ने मुलजिम ज़हर में ॿुॾल तलवार सां संदन मथे ते हमिलो करे छॾियो ऐं बुलंद आवाज़ सां चयईं त हुकुम अलाह जो आहे, तुंहिंजो नाहे ए अली। हज़रत अली करमल्ला वजह जॾहिं वार लॻण खां पोइ सजदे मां मथो खयों त फ़रमायाऊं, काबे जे रब जो कसम, मां कामयाब थी वियसि। हज़रत अली अलैहिस्सलाम हमले खां पोइ ज़ख़्मी हालत में पंहिंजे घर आंदा विया। 3 ॾींहंनि ताईं शदीद तकलीफ़ बर्दाश्त कयाऊं, पर उन दौरान बि हमेशह निमाज़, अलाह जी यादि ऐं पंहिंजे औलाद खे नसीहत करण में मसरूफ़ रहिया। संदन आख़िरी वसियतुनि मां कुझु अहम ॻाल्हियूं ही आहिनि जो पाण फ़रमायूं त यतीम ॿारनि सां महिरबानी करियो, जीअं मां तव्हां सां महिरबानी कई आहे। निमाज़ खे हरगिज़ न छॾिजो, छो त उहो दीन जो सुतून आहे। मिस्कीननि ऐं बेवाहनि जा ख़ासि ख़्यालु रखिजो। सचाई ऐं ईमानदारीअ ते क़ाइमु रहिजो। दुश्मनीअ खे ख़तमु करियो ऐं मुस्लमाननि में इतिहाद पैदा करियो। 21 रमज़ान जी राति जॾहिं हज़रत अली अलैहिस्सलाम जी हालति वधीक ख़राब थी, तॾहिं पाण इमाम हसन ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे वसियत कयाऊं त मूंखे राति जे वक़्त में दफ़न कयो, जीअं मुंहिंजो मज़ार मुंहिंजे दुश्मननि खां महफ़ूज़ रहे। हज़रत अली करमल्ला वजह खे संदन वसियत मुताबिक़ नजफ़ जी सरज़मीन ते राज़दारीअ सां दफ़न कयो वियो। संदन मज़ार अॼु बि नजफ़ इराक़ में मौजूदु आहे, जेका दुनिया जी सभ खां वॾी ज़ियारतुनि मां हिकु ज़ियारत आहे। हज़रत अली करमल्ला वजह जी शहादत इस्लामी तारीख़ में वॾो सदमो हुई, छाकाणि त पाण अदुल, तक़वा ऐं इल्म जो सरचश्मो हुआ। शीयनि लाइ हज़रत अली अलैहिस्सलाम खे इस्लाम जो पहिरियों इमाम ऐं रसूलुल्लाह जो हक़ीक़ी वारिस सम्झियो वञे थो। सुन्नी मुसलमाननि जे लाइ हज़रत अली अलैहिस्सलाम खे चोथों ख़लीफ़ो ऐं राशिद ख़लीफ़ी सम्झियो वञे थो। तारीख़ी लिहाज़ खां हज़रत अली करमल्ला वजह जो दौरु इस्लामी हुकूमत जे हक़ ऐं इंसाफ़ जो नमूनो हुयो ऐं संदन शहादत सां इस्लामी ख़िलाफ़त जो उहो सुनहरी दौरु ख़तमु थी वियो। अमीरुल मोमिनीन हज़रत अली अलैहिस्सलाम जी शहादत ज़ुल्म जे ख़िलाफ़ जदोजहद ऐं हक़ ते साबित क़दमी जो अज़ीम मिसाल आहे। हज़रत अली अलैहिस्सलाम जेके अमीरुल मोमिनीन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चचाज़ाद भाउ यानी सऊट ऐं पहिरियों इमाम हुआ। 21 रमज़ानुल मुबारक सन 40 हिजरीअ ते शहादत माणी। संदन शहादत जो वाक़ियो मस्जिद कूफ़ा में पेश आयो, जिते ख़ारजीन जे हिकु फ़र्द अब्दुर्रहमान बिन मुलजिम मुरादी संदन मथां ज़हर आलूद तलवार सां हमिलो कयो। हीउ वाक़ियो इस्लामी तारीख़ जो इंतिहाई अफ़सोसनाक बाब आहे, छाकाणि त हज़रत अली करमल्ला वजह अदालत, इल्म ऐं बहादुरीअ जो मज़हर हुआ। दोस्तों, इन तरह जूं वधीक वीडियोज़ जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं जीअं तव्हांखे वक़्त सिर वीडियोज़ मिली सघनि, बेल आइकन बटण ज़रूरु प्रेस कंदा।